हवा गुलबार पांजा आयूं अच बाहर त अच बाबा 2 मिनट अच टाइम त दे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे सुतो पए जा हां वाह माज़रत चाहिं था तोखे डिस्टर्ब कयोसीं सिर्फ़ तुंहिंजा 2 मिनट खपनि था कम कहिड़ो आहे असांजो 2 मिनट तुंहिंजा खपनि था इहो इन करे तोखे डिस्टर्ब बि कयोसीं ॾिसो 17 सालनि खां असांजो ही शरगोठ जेको आहे सो हर शइ खां महरूम रहियो आहे सही आहे पहिरीं बुनियाद असांजो जेको आहे सो पाणी आहे जेको असांखे मिले कोन थो ठीकु आहे ॿी ॻाल्हि त असांजी सेवरेज जेका लाइन आहे उहा घिटी घिटी में बिल्कुलु वहे थो पाणी ऐं गंदगी लॻी पई आहे ठीकु आहे असां साफ़ सुथरा कपिड़ा पाए घुमूं ऐं असांजो माहौल घिटी ख़राबु हुजे असांजा ॿारड़ा उन्हनि में जेको आहे सो गपजी पवनि या कंहिं विञाइजी पवनि त उहो असांखे भाए नथो मक़सदु इहो तोॾे अचण जो त इलेक्शन हले पई ठीकु आहे 17 साल खां वठी इलेक्शन न आहे थी जेके दोस्तनि कमु कयो उन्हनि खे बि जस आहे जो जेको बि कमु कयो सलाम आहे उन्हनि खे बि सो हाणे साईं लतीफ़ शाह बीठो आहे सचल सरमस्त पैनल जे चेयरमैन आहे ठीकु आहे साईं आहे सो सैयद आहे ऐं कुझु ॿिया नवां चेहरा बि आहिनि जंहिंमें असांजो दोस्त शाहजहान मारफानी तव्हां सुञाणींदा हूंदो पठाण पुरड़ो बि आहे अली हसन भंड बि आहे भाउ टावरी बि आहे अलीनो सही आहे दोस्तनि असांजा सो चवण जो मक़सदु इहो त हाणे इन नए दोस्तनि खे असांखे मौक़ो ॾियणो आहे ठीकु आहे मां बिल्कुलु माज़रत आहियां छो त इन करे ॾिसो बिल्कुलु अॻे में आया उन्हनि बि न कयो आहे हिन जॻह साईं मौक़ो बि ॾेई ॾिसिबो वो इन करे ॾिसो न 17 साल तव्हां हुननि खे ॾिना बिल्कुलु असांखे तव्हां 2 साल ॾेई आज़मायो असां तव्हांजो कमु न कयूं तव्हां असांजी गिरेबान वठी सघो था ऐं असां तव्हां मालिक बि आहियो रुपए जो हिसाब वठी सघो था भाऊ इलेक्शन में असां तव्हांखे खटरायोसीं हाणे बजट जेका आई आहे या पाणी नथो मिले छो सही आहे सो इन करे 29 अगस्त ते इलेक्शन आहे सचल सरमस्त पैनल जो इंतखाबी निशान आहे गुलाब जो गुल सचल पैनल सां असां साईं सां गॾु आहियूं साईं ठपो असां गुल खे हणंदासीं इंशाल्लाह साईं नौकर साईं न कोशिशि कंदासीं हिन टीम खे असां जो मौक़ो ॾियो वञे इन खे अॻु में उन्हनि खे ॾिनोसीं त उन्हनि कुझु न कयो साईं खे मौक़ो ॾियो वञे बेशक उन्हनि खे ॾींदासीं त माना उहे बि भाउर आहिनि असांजा कमु कनि त बिल्कुलु उन्हनि खे 2 साल ॾियो त उन्हनि खे बि कमु करे ॾिसनि जंहिं उन्हनि न कयो आहे कमु हिननि खे भाउरनि खे बि ॾियणो आहे मौक़ो तव्हां बि आयो अधो दोस्त बि आहे बेशक तव्हांजे पाड़े में ठीकु आहे अस्सलाम वालेकुम कामरे खुशायो ॿियो केरु तबियत सही आहे यानी जीअं त इलेक्शन जो टाइम आहे शरगोड़ शाहनवाज़ में 13-14 साल पैनल सचल सरमस्त साईं लतीफ़ शाह चेयरमैन आहे हींअर पहिरियां त काफ़ी माण्हू आया 13-14 सालनि खां शरगोड़ में ॾिसो था तरक़ियाती कम बि कोन थिया हींअर असांजा कुझु दोस्त प्यारा ॿाहिरि उथिया आहिनि नवां चेहरा आहिनि पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि ऐं असां पाण उन्हनि में शामिलु थिया आहियूं 29 तारीख़ जे तौर ते काफ़ी दोस्त ॿिया बि आहिनि ख़ासा सारा नवां चेहरा आहिनि इनशाला हिननि खे हे दफ़ो मौक़ो ॾेई ॾिसूं काफ़ी कम बि थींदा ॻोठ जा छो त ॻोठ जो तव्हां बि ॾिसो था हाल सफ़ा इहे सभु नॉर्मल थी वियो आहे वैल्यू बि ॾाढो अहिड़ी का ॻाल्हि न आहे असां बिल्कुलु साईं खे ई वोट ॾींदासीं ऐं जेका ठपो असां गुल ते हणंदासीं इंशाल्लाह इहा ई उमेदु आहे तव्हां ॿाहिरनि में इंशाल्लाह कुर्ब महिरबानी अस्सलाम वालेकुम सलाम सर शरगोड़ में ॿुधूं था इलेक्शन जा हवाला था हलनि तव्हां कंहिंखे था सपोर्ट कयो साईं असां सचल सरमस्त खे सपोर्ट था ॾियूं ऐं अंत खां बि निशान गुल खे ठपो हणंदासीं महिरबानी साईं असांजो गुल खे ठपो आहे सचल पैनल जिंदाबाद सचल पैनल जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद सचल पैनल जिंदाबाद केरा बाबू सां मुझे केरा अस्सलाम वालेकुम चाचा साईं छा हाल आहे ख़ुशि बाबा दर बंदि कयो नंढा दर बंदि कयो चाचा साईं तव्हांजा सिर्फ़ु 2 मिंट खपंदा असांखे जी साईं हा ख़ैर में आया आहियूं इलेक्शन जी हिकिड़ी मुहिम हले पई हाणे तव्हां ख़बर हूंदी ॻोठ में वॾी सरगर्मी लॻी पई आहे सचल सरमस्त पैनल जे तरफ़ां आयो आहियां मां साईं लतीफ़ शाह चेयरमैन आहे असांजो असां तव्हां इन करे आहियूं त हिकिड़ो मौक़ो असांखे ॾियो त ॻोठ जी ख़िदमत लाइ ऐं असांजो गुल निशान आहे तव्हां कंहिंखे सपोर्ट था कयो साईं गुल खे सपोर्ट था कयो बिल्कुलु ज़मीर वोट ज़मीर जो आहे साईं तव्हां पंहिंजी दिलि सां कयो था दिलि सां बाबा साईं मां थोरा तो आवाज़ दुआ कयो इंशाल्लाह खटी अचूं अलाह कंदो त तव्हां खटी ईंदव साईं बस वॾा दुआ कयो साईं अलाह कंदो खटी ईंदव साईं महिरबानी बंदि कर अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं असां इलेक्शन जे हवाले सां आया आहियूं तव्हां कंहिंखे सपोर्ट कंदव असां साईं शाहजहान मारफानी वारनि टीम खे सपोर्ट कंदासीं इंशाल्लाह गॾु आहियूं ऐं सपोर्ट बि कंदासीं वोट बि कंदासीं ॿियनि दोस्तनि खां वोट कराईंदासीं बि इंशाल्लाह ताला असां हिननि जे पैनल सां गॾु आहियूं
ऐं असांजो इहो ई आहे त असां हिननि खे वोट बि पंहिंजो ॾींदासीं, ॿियनि दोस्तनि खे बि क़ाइल कंदासीं त हिननि खे वोट ॾियो। टपो हणंदासीं गुल ते। वॾी महिरबानी साईं, तव्हांजी अलाह ख़ुशि रखे। महिरबानी महिरबानी।